खानपुर महर मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। अब्दुल वहीद गडानी जी रिपोर्ट मुताबिक़ त खानपुर महर ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसातुनि खां पोइ मलेरिया ऐं गैस्ट्रो मुतासिरीन सां हाञा करे छॾिया। मलेरिया विगे मासूम ॿारड़ो हयाती विञाए वेठो। सिहत खाते तरफ़ां का बि मेडिकल कैंप क़ाइमु न कई वई। ख़ानगी अस्पतालनि में मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल माण्हुनि जी पे लॻल इख़्तियारनि को बि नोटिस न वरितो। रवासी सख़्तु परेशान। रिपोर्ट मूजिबि खानपुर महर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि खां पोइ मलेरिया ऐं गैस्ट्रो वबाई सूरत इख़्तियार करे वई आहे। जॾहिं त यूसी मिठड़ी जो ॻोठ सामाणू गबोल में नीगर सजाद गबोल मलेरिया विगे फ़ौत थी वियो आहे। ॿुधाए पियो वञे त ॼाणायल ॻोठ समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस्ट्रो ऐं मलेरिया वबाई सूरत इख़्तियार करे वई आहे। केतिरा ई ॿार मर्द तोणी औरतूं मलेरिया ऐं गैस्ट्रो में वरतल आहिनि। खानपुर महर शहर जूं समूरियूं ख़ानगी अस्पतालूं मरीज़नि सां सथिजी वियूं आहिनि। हर रोज़ समी मरीज़ पहुचंदा। मच्छर मार स्प्रे न थियण जे कारण गैस्ट्रो तोणी मलेरिया वबाई सूरत इख़्तियार करे वई आहे।